नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे श्रीनगर खां ख़बर ॾींदा हलूं त वारियल कश्मीर में भारतीय फ़ौज रियासती दहशतगर्दी दौरान फायरिंग करे 7 कश्मीरी जवाननि खे शहीद करे छॾियो। कश्मीर मीडिया सर्विस मूजिब भारतीय फ़ौज ज़िले कपूरा में नाम नेहाद सर्च ऑपरेशन जे दौरान अंधाधुंध फायरिंग करे शुरू करे छॾी है, जंहिं जे नतीजे में 7 कश्मीरी जवान शहीद थी आहिनि। ॿिए तरफ़ ज़िले शोपियान में सर्च ऑपरेशन जे दौरान घर जे मुलबे मां 2 माण्हुनि जा लाश हथ कया विया आहिनि। गुज़िरियल ॾींहुं बि कब्ज़ भारतीय फ़ौज 2 धारदार वाक़िअनि में सर्च ऑपरेशन जे दौरान रियासती दहशतगर्दी जो मुज़ाहिरो कंदे 2 कश्मीरी जवान खे शहीद करे छॾियो। शहीद थींदड़ जवान मक़ामी यूनिवर्सिटी जा शागिर्द हुआ। यादि रहे त 4 ॾींहं अॻु भारतीय फ़ौज ज़िले बांद्रापुर में रियासती दहशतगर्दी जो मुज़ाहिरो कंदे 4 जवाननि खे शहीद करे छॾियो ऐं काल 2 जवाननि खे निशानो बणायो वियो, जॾहिं त गुज़िरियल ॾींहुं 4 ॾींहनि में शहीद थींदड़नि जो अंग वधी 14 थी वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।